विच बाज़ार में एक अलम थी खुपी वियल अहिड़ो पैगाम जंहिंमें प्रचारक आहे सॼे आलम इंसानियत जी। तहत लफ़्ज़ आवाज़ सैयद सालेह मोहम्मद शाह जो। खाए न खटण हार चंदन जा चूबा करे, अगर ओडो न वञे सिर खंड लहे नसार, लाणे जी लगार मयो मतारो क्यो, चांगा चंदन न चरे मया पिए न मोक, चांगा चंदन न चरे मया पिए न मोक, अगर ओडो न वञे थुकियो छॾे थोक, लाणी विचा लोक तो कहिड़े अगर आवड़ी, जियां कोड़ ॿ काठियूं 5 लखें पाव, जियां कोड़ 2 काठियूं 5 लखें पाव, मयो तंहिं मागाव ॾींहाणी ॾार चरे, जियां कोड़ 2 काठियूं 5 लखें पन, तियां छाणे छुगियूं मये रतो मन, तंहिं वल संदो पन कूमाणू कोड़ लहे, तंहिं वल संदो पन कूमाणू कोड़ लहे, लख लाखियूं करहो कोड़ी ॾेई गिधोम, अङण सूंहं थियोम मुल महांगो मचो, लख लाखियूं करहो कोड़ी ॾेई छोड़, इहा सट सैयद जे जेहीअ तेहीअ जोड़, तुर्त रसाणे तोड़ जो पलाणियो त पिरीअ मिले। अखियुनि जी घूर निगाहनि जी अणपूर ऐं आजिज़ जो इल्मु आहे इहो तूं चूने ई तूं मचो वातां वराए दोस्तो। उहे माण्हू जेके हठ मकर में ज़िंदगी जी समूरी रांदि हाराए वेंदा आहिनि, दिलनि में जाइ वालारे न आहिनि सघंदा। दिलियूं मोकरियूं करियो, कुल काइनात समाइजी न वञे त चइजो खणी दोस्तो। हीउ सैन न ॾींदी चैन उथ ॾिस कोई आयो आ प्यारा, हीउ साॻियो शायदि रमतो आहे अॻु जी उञायो आ प्यारा, हीउ राति ॾिसो कंकर न हणो वरी न ईंदो ही वणजारो, पहिरीं ॾात ॾिसो पोइ बात करियो, ईश्वर अजायो आहे प्यारा। कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे नथे, कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे नथे, दिल रुबा तो का सवा, 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 का घड़ी गुजरे नथी, कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे नथे, कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे नथे। दूर कामी जो अचण तो के सजन दोरे दिसणे, दूर कामी जो अचण तो के सजन दोरे दिसणे, छा करियां तस्वीर तुंहिंजी, छा करियां तस्वीर तुंहिंजी, दिल मथां उतरे नथी, कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे नथे, कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे।
सुईना सरे की रात का निबुरे नथी कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे नथी कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे सिंध जे सबाजड़े ऐं साहसी बंधन घड़ियुनि में ही आहे सुबह मेरान मीडियम वेव जी कदर 8 किलोहर्ट्ज़ जी फ्रीक्वेंसी आधार। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो नंबर 1 में। ॼण कोई आवाज़ उभरे थो मथे, ॼण कोई आवाज़ उभरे थो मथे, सुर खां सवाइ साज़ वॼी वॼंदो केतिरो। खंडू माखियूं मिसरियूं जे खणी अचजन खोड़ मिठाइयूं सभु मुल्क जूं जे कठियूं कजन किरोड़ तब मट मिठीअ जो न थियनि इहा जानीअ संदी जोड़ कई तालिब मौला तोड़ ॻोल्हे इन ई ॻाल्हि जी कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे एॾा न कर असां ते आज़ार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे रोज़ तुए जुराहूं निकिरो सजण निहारियां रोज़ तुए जुराहूं निकिरो सजण निहारियां हट हट चवी हमेशा हर वार ईंदे वींदे हट हट चवी हमेशा हर वार ईंदे वींदे एॾा न कर असां ते आज़ार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे दाहूं करियां त तड़का मिनतूं करियां त माणा दाहूं करियां त तड़का मिनतूं करियां त माणा अहिड़ो न बेवफा थी बेज़ार ईंदे वींदे अहिड़ो न बेवफा थी बेज़ार ईंदे वींदे एॾा न कर असां ते आज़ार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे महबूब मुर्तज़ा खे नज़रे करम थी घुर्जे महबूब मुर्तज़ा खे नज़रे करम थी घुर्जे कॾहिं खिली करियो का खीकार ईंदे वींदे कॾहिं खिली करियो का खीकार ईंदे वींदे एॾा न कर असां ते आज़ार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे मोहबतूं कॾहिं बि माठियूं थी न आहिनि सघंदियूं तारीख़ जो तवील पंधु हिन ॻाल्हि जी गवाही ॾींदो आहे दोस्तो। मोहबत जे मैदान में मल्हाइजी वियल तारीख़ जो जशन जॾहिं जॾहिं ऐं जिते जिते बि परवान चढ़ियो आहे पंहिंजे रंग चोले ते आर बणिजी उणिजी वियो आहे। मोहबत जे मैदान में कुॾी पोक आहे।
मोहब्बत जे मैदान में कुॾी पोकाए आसांगा अरवाहनि जा छॾ लाहूती लाहे इश्क नांग आहे ख़बर खाधनि खां पुछो। परदेसी प्रिय जा पल पल पवन पूर चिकन फट फिराक में नीह सदा नासूर मुर्तज़ा मजबूर कयो मोहब्बत महबूबन जी ए पिरी परदेस वारा प्यार जी भारत हुजई अहद जी अंजाम जी इकरार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा जान मंजिल वो संदुई आहे दिया को जान जो जान मंजिल वो संदुई आहे दिया को जान जो दिल रुबाना में खुदा दार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा हम सरिय जी हम हाणे मां ज़रो तूं माहिताब हम सरिय जी हम कहिड़ी मां ज़रो तूं माहिताब नाज़ परवर ॾींहं जे नादार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा मुर्तज़ा महबूब आ तो दर अची झोली झली मुर्तज़ा महबूब आ तो दर अची झोली झली मुंह जा सरदार हिन के नार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा यार जी भारत हुजई अहद जी अंजाम जी इकरार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा अखियुनि जी अलमास में रहिजी वियल मोहबतनि जो लका उन मोहे लका जो अछो उजरो अंगण आहे दोस्तो जंहिं ते हली अचण जा हैराक पेर कॾहिं बि पुठी ॾींहुं न आहिनि हलंदा। अखियुनि खे आहिनि अजब जहिड़ियूं आदतूं अखियुनि खे आहिनि अजब जहिड़ियूं आदतूं सूर पराए साथ जो वञो वखर वियाहिनि उते लऊं लाहिनि जिते हाजत नाहे हथियार जी। दिल जी हकीकत को बि न जाने दिल जी हकीकत को बि न जाने छाहे मोहब्बत को बि न जाने दिल जी हकीकत को बि न जाने दिल जी हकीकत फितरत को न समझे हुस्न जी फितरत हुस्न जी फितरत को न समझे इश्क जी किस्मत को न जाने दिल जी हकीकत को न जाने दिल जी
हर को अखियुनि जी आस पुॼाए, हर को अखियुनि जी, हर को अखियुनि जी आस पुॼाए, रूह जी राहत को बि न ॼाणे, दिल जी हक़ीक़त को बि न ॼाणे, दिल जी हक़ीक़त को बि न ॼाणे, छाहे मोहबत को बि न ॼाणे, दिल जी हक़ीक़त। मजरूह सुखन में आहे लिकर, मजरूह सुखन में, मजरूह सुखन में आहे लिकर, सुहाजी सूरत को बि न ॼाणे, दिल जी हक़ीक़त को बि न ॼाणे, दिल जी हक़ीक़त को बि न ॼाणे, छाहे मोहबत को बि न ॼाणे, दिल जी हक़ीक़त को बि न ॼाणे, दिल जी हक़ीक़त। सुबह में प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद। प्रोग्राम कीअं थो लॻे या पंहिंजी राय ॾियणु चाहियो त अव्हांजी राय अखियुनि ते रखंदासीं दोस्तो। हिकिड़ो प्रोग्राम आहे अव्हांजो ख़त पहुतो, हिन प्रोग्राम जे तुफ़िल असां प्रोग्रामनि जी बहितरी जा गस ॻोल्हींदा आहियूं। प्रोग्राम जो ॾस पतो आहे इंचार्ज प्रोग्राम अव्हांजो ख़त पहुतो। जी हा, इंचार्ज प्रोग्राम अव्हांजो ख़त पहुतो मार्फत स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान हैदराबाद। बस रयासी अधूरा अधूरा, असी बस रयासी अधूरा अधूरा। नकी इश्क आतिश खुशाते उभाम्यो,
ऐं इहो अॼोको प्रोग्राम सुबह महिराण दोस्तों कीअं लॻो राय ज़रूरु ॾिजो। प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन चांडे, फ़नी सहकारी रईस अहमद ख़ानज़ादे ऐं पंहिंजनि मेज़बान अमीन अरबाब खे ॾियो इजाज़त। साथ सलामत रहे। ओ मुझा पखी परी देई नारी मान लो, मुझा पखी परी देई नारी शाले जो आऊं घड़ी घड़ी वो थी साजा रे सजने पल्ले पल्ले करे थी साजा मुझा पखी परी देई नारी मान लो, मुझा पखी परी देई नारी शाले जो अखन यार चाड़ियो, अखन यार चाड़ियो पाणिया दी नौकरी मुझा पखी परी देई नारी मान लो, मुझा पखी परी देई नारी शाले जो आऊं घड़ी घड़ी होवे थी साजा रे सजने पल्ले पल्ले करे थी साजा मुझा पखी परी देई नारी मान लो, मुझा पखी परी देई नारी शाले जो अखन यार चाढ़ियो, अखन यार चाढ़ियो पाणिया दी नौकरी मुझा पखी परी देई नारी मान लो, मुझा पखी परी देई नारी शाले जो आऊं घड़ी घड़ी होवे थी साजा रे सजने पल्ले पल्ले करे थी साजा मुझा पखी परी देई नारी मान लो, मुझा पखी परी देई नारी शाले जो अचन जेरी नाहिया, अचन जेरी नाहिया तेरा दे आती मुझा पखी परी देई नारी मान लो, मुझा पखी परी देई नारी शाले जो आऊं घड़ी घड़ी होवे थी साजा रे सजने पल्ले पल्ले करे थी साजा मुझा पखी परी देई नारी मान लो, मुझा पखी परी देई नारी शाले जो हियू ये रण पनयो, हियू ये रण पनयो फुटी पर इन समातुनि जे नज़र कयोसीं प्रोग्राम सुबह महिरान। सुबुह जा 9 थियण वारा आहिनि। ठीकु 9 वॻे हलंदासीं इस्लामाबाद जितां ॾेही पर ॾेही ख़बरूं अव्हां जी समातुनि जे नज़र कंदासूं।